सख ठटो ऐं ॿियनि शहरनि में लॻल धरणा ख़त्म थी विया आहिनि, जंहिं खां पोइ समूरियूं रुकावटूं बि हटाई वयूं आहिनि ऐं ट्रैफ़िक जी रवानी बि बहाल थी वई आहे। ठटे में बि लॻल धरणा ख़त्म थी विया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब। जी शरबानो, ठटे में भी गुज़िरियल 4 ॾींहनि खां जेके एहतिजाजी धरणो जारी हो मच साने के खिलाफ वजन से मुस्लिमीन शिया उलमा काउंसिल पारां वो एहतिजाजी धरणो रात देर सां छाकाणि जो मच जेके शहीदनि जे पारां लाश दफनाइण वारे फैसले ऐं धरणा ख़त्म करण वारे फैसले खां पोइ अॼु बाज़ाब्ता तौर ते धरणा जेको आहे ठटे में जारी धरणो उहो बि ख़त्म कयो वियो आहे। साॻिए वक़्तु सिजावल में हलंदड़ धरणो उहो बि ख़त्म कयो वियो आहे। ठटे में मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे अॻवान डॉक्टर शबीर शाह बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो त जेका मजलिस वहदतुल मुस्लिमीन जेका पाकिस्तान सित ते जेको ऐलान कयो आहे ऐं जेके लवाकीन आहिनि वारस आहिनि उन्हनि लाश दफनाइण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं उन खां पोइ सभई धरणा ख़त्म कया पिया वञनि, जंहिंखां पोइ ठटे में बि उन्हनि बाज़ाब्ता तौर ते धरणा ख़त्म करण जो ऐलान कयो, जंहिंखां पोइ धरणो मुकमल तौर ते ख़त्म थी चुको आहे। ठटे जे मेन क़ौमी शाहरा ते 4 ॾींहनि ताईं धरणो जारी रहियो आहे। काल वॾे अंग में जेके औरतूं ॿारड़ा उहे बि एहतिजाजी धरणे में शामिल थिया। धरणो अॼु फजर महिल ताईं जारी रहियो, जंहिंखां पोइ बाज़ाब्ता तौर ते अॼु सुबुह धरणो ख़त्म कयो वियो आहे ऐं धरणे में शरीक जेके बि माण्हू आहिनि उहे वापसि पंहिंजे घर ॾांहुं हलिया विया आहिनि ऐं रोड खे क्लियर कयो वियो आहे। ठटो जे क़ौमी शाहरा जेको गुज़िरियल 6 ॾींहनि खां वठी ब्लॉक हो धरणे सबबि तशी जा जेके अॻवान कारकुन ऐं मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा अॻवान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शिरकत कंदा रहिया। बाज़ाब्ता तौर ते हाणे धरणो ख़त्म थी चुको आहे। जी अच्छा महबूब, ॿुधाइजो त हिन वक़्तु ठटे जे जेके ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उते ट्रैफ़िक जी रवानी जी छा सूरत-हाल आहे? जी बिल्कुलु 4 ॾींहनि खां ठटे तोड़े कराची जा ईंदड़ वेंदड़ जेके रूट्स हुआ या सिजावड़ा बदींदा सभई रूट्स जेके मुअत्तल हुआ ख़ास तौर ते एम्बुलेंस सर्विस खे कल तमामु घणी दिक़त परेशानी खे मोड़ियो पियो मरीज़नि खे, पर अॼु छाकाणि जो सुबुह सवेर खां धरणा ख़त्म थियण शुरू थिया आहिनि, तीअं ई धरणा जीअं ख़त्म थिया आहिनि हिन वक़्तु ठटे जा समूरा जेके रोड रस्तनि ते जेका आहे ट्रैफ़िक आहे उहा बहाल थी वई आहे। मामूल मुताबिक़ ठटो हैदराबाद क़ौमी शाहरा, ठटो कराची क़ौमी शाहरा, ठटो बदीन ऐं सिजावल ईंदड़ वींदड़ रोड रस्ता उहे सभई बहाल थी विया आहिनि ऐं मामूल मुताबिक़ ट्रैफ़िक जी रवानी शुरू थी वई आहे। काफ़ी जेके मरीज़ हुआ सिविल अस्पताल ठटो में जेके ज़ख़्मी हालत में या उहे जेके डायलिसिस ते हुआ उहे रखियल हुआ उन्हनि खे बि एम्बुलेंस जे ज़रिए कराची हैदराबाद मुंतक़िल करण जो शिफ्ट करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जी महबूब बिरोही, तफ़सीला वॾी महिरबानी। ठटे में ट्रैफ़िक जी रवानी मामूल मूजिब थी वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त ठटे में गुज़िरियल 4 ॾींहनि खां धरणो लॻल हो जेको कल्ह राति ई ख़त्म थी वियो आहे ऐं हिन वक़्तु समूरियूं जेके ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उहे क्लियर करार ॾिना विया आहिनि ऐं ट्रैफ़िक जी रवानी बि मामूल मूजिब थी वई आहे। जॾहिं त ख़ादिम जूड़े जो असांखे जॉइन कयो आहे पीर